प्यारा बारो पोएं क्लास में असी हयातियाती तरीक़े बायोलॉजिकल मेथड जा स्टेप ॾिठासीं जेके ऑब्जर्वेशन, हाइपोथेसिस, एक्सपेरिमेंट ऐं थ्योरी ते मुश्तमिल हुआ। अॼु उन्हनि खे पाण तफ़सीली नज़र सां ॾिसूं था। इन खां पहिरीं ॾिसो, असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में काफ़ी सारियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं जंहिंजा सबब असांखे अॼु ख़बर पइजी सघजनि था, लेकिन अॻु में ईअं न हुयो। मिसाल पाण मलेरिया जो वठूं त मलेरिया अगरि अॼु थिए थी के माण्हू खे, के इंसान खे, त उनजो इलाज मुमकिन आहे, लेकिन अॻु में ईअं न हुयो। अॻु में मलेरिया हिकु मौतमार बीमारी साबित थी चुकी आहे। मलेरिया जे लाइ इहो कॉन्सेप्ट हुयो, इहो नज़रियो हुयो त ही बेड एयर मां थिए थी पई, ख़राब हवा मां थिए थी पई। छाकाणि त ही लफ़्ज़ लातीनी ॿोली मां निकितल आहे, जंहिंखे पाण ट्रोड़ियूं त माला मीन बेड, एरा एयर, ख़राब हवा मां मलेरिया पैदा थिए थो। इहो अॻु में सम्झो वेंदो, लेकिन हाणे असांखे ख़बर आहे त इन जो ख़राब हवा जो मलेरिया सां को बि ताल्लुक़ कोन्हे। हा, लेकिन अॼु फीमेल एनाफेलस मॉस्किटो यानी मादी मच्छर जे करे इहा बीमारी थिए थी पई। इहे खोड़ सारियूं बीमारियूं, खोड़ सारा मसला, खोड़ सारा सवाल जेके बग़ैर जवाबनि, बग़ैर उन्हनि जे हलनि जे महदूद रहिजी विया। लेकिन जीअं जीअं साइंस तरक़ी कई, तीअं तीअं असांखे इन्हनि शयुनि जी ख़बर पइजण लॻी, मसलनि जा असुल सबब मालूम थियण लॻा। जीअं हयातियाती तरीक़ो, बायोलॉजिकल मेथड हिकु अहिड़े नमूने वारो तरीक़ो आहे जंहिंमें असीं कंहिं बि मसइले, कंहिं बि सवाल जो जवाबु ॻोल्हे था सघूं। कल्ह पाण चयोसीं त ऑब्जर्वेशन, हाइपोथेसिस, एक्सपेरिमेंट एंड थ्योरी। अॼु पाण ऑब्जर्वेशन खे खणूं था पिया। ऑब्जर्वेशन जंहिंखे पाण मुशाहिदो चऊं, इनखे कीअं बयान करे सघिजे थो? इट इज अ स्टेटमेंट ऑफ नॉलेज which is gained या achieved by our senses and scientific tools. ऑब्जर्वेशन अहिड़ो इल्मु जेको असांखे पंहिंजे हवासनि ऐं साइंसी औज़ारनि जी मदद मां थो मिले। असांजो मक़सदु ऑब्जर्वेशन करण जो इहो आहे त असांखे कंहिं शइ जे बारे में डेटा मिली सघे, मालूमात मिली सघे। त असांखे ऑब्जर्वेशन में इहा डेटा ॿिनि तरीक़नि सां मिले थी ऐं ॿिनि नालनि सां ई सॾिजे थी। उहे कहिड़ा आहिनि? हिकिड़ो तो क्वालिटेटिव डेटा यानी वस्फी डेटा, ॿियो असां वटि आहे क्वांटिटेटिव डेटा। यानी मिक़दारी डेटा। ॾिसणो इहो आहे त क्वालिटेटिव डेटा ऐं क्वांटिटेटिव डेटा में कहिड़ो फ़र्क़ु आहे। क्वालिटेटिव डेटा जंहिंमें असां पंहिंजा हवास इस्तेमालु कयूं था पिया। उहे हवास असां वटि, जीअं त असांखे ख़बर आहे त 5 हवास थियनि था पंहिंजा: सेंस ऑफ स्मेल, टेस्ट, साइट, हियरिंग ऐं टच। असीं पंहिंजे हवासनि खे इस्तेमालु करे अगरि कंहिं शयुनि जो मुशाहिदो करियूं, उन्हनि मां जेका ॼाण मिले उनखे पाण चवंदासीं क्वालिटेटिव डेटा। ऐं अगरि
असां कंहिं लेबोरेटरी में या साइंसी औज़ारनि जी मदद सां का ॼाण का इंफॉर्मेशन वठूं त उनखे मिक़दारी डेटा चइबो। त इन में असां पाण चवंदासीं त हिन में साइंटिफिक टूल्स या इक्विपमेंट्स मौजूद थियनि था। ॾिसो साइंसी औज़ार जॾहिं इस्तेमालु थियनि था त इन्हनि शयुनि जी मयरमेंट माप तौर बि करे सघिजे थी। ही मयरेबल आहिनि। त ऑब्जर्वेशन मुशाहिदो अहिड़े ॼाण इल्म जो नालो आहे जेको असांखे वस्फ़ी डेटा या मिक़दारी डेटा ॿिन्ही मां मिले थो। हाणे प्रैक्टिकली असां कहिड़ो एग्जाम्पल खणी था सघूं त जंहिंमें असां को मुशाहिदो ॾेई सघूं। मिसाल वठूं मलेरिया जो, त जीअं मूं ॿुधायो अॻ में मलेरिया जे लाइ इहो सम्झो वेंदो त ही ख़राब हवा मां पई थी थिए। हाणे असांखे ख़बर आहे त एनाफिलस मॉस्किटो जे करे थिए थी, लेकिन 1880 में हिकिड़ो फ्रेंच फिजिशियन लेवारिन उन तहक़ीक़ पे कई। उन छा कयो, जो जेको मलेरिया जो मरीज़ हुयो, पेशेंट हुयो, उन जो रत कढियईं, ब्लड सैंपल खयाईं। ब्लड सैंपल यानी रत जो नमूनो खयाईं। उन में हिनखे नंढड़ा जुज़ा नजर आया, टाइनी पार्टिकल्स नजर आया, जंहिंखे हिन नालो ॾिनो प्लाज़्मोडियम। इन जी हिन तहक़ीक़ में मुशाहिदो कहिड़ो थी थो सघे? मुशाहिदो इहो निकितो त प्लाज़्मोडियम is present in the blood of malaria patient। मुशाहिदो इहो निकितो, ऑब्जर्वेशन इहो थो ठहे त मलेरिया जे मरीज़ जे रत में इहे नंढा जुज़ा प्लाज़्मोडियम मौजूद थियनि था। इहा शइ हुनखे क्वालिटेटिव डेटा मां ऐं गॾोगॾु क्वांटिटेटिव मिक़दारी डेटा ॿिन्ही मां इहा शइ मिली ऐं नतीजे में हुन ऑब्जर्वेशन इहो कढियो। हाणे पाण चऊं था ॿियो नंबर जेको मरहलो आहे असां वटि उहो हाइपोथेसिस आहे। ऑब्जर्वेशन खां पोइ असां वटि हाइपोथेसिस आहे। मफ़रूज़ो ॾिसो, ऑब्जर्वेशन में असीं कंहिंजो को बिहेवियर आहे, का चुरपुर आहे या ॿी का शइ आहे, उन शइ खे नोट कयोसीं ऐं क्वालिटेटिव ऐं क्वांटिटेटिव ॿई शयूं मिलाए करे कंहिं हतमी ॻाल्हि ते पहुतासीं। पर हाइपोथेसिस छा आहे? हाइपोथेसिस में वरी असांखे का ॻाल्हि बयान में आणबी। मिसाल जे तौर ते या हिनखे पहिरीं डिफाइन कयूं, इट इज़ द intelligent gas made by scientists in the form of statement। हाइपोथेसिस या मफरूज़े खे पाण इहे चवंदासीं त इहो हिकु ज़हानत ते ॿधल अंदाज़ो आहे, अंदाज़ो जेको कंहिं बयान जी
सूरत में हुजे। इट इज द इंटेलिजेंट गेज मेड बाय साइंटिस्ट इन द फॉर्म ऑफ स्टेटमेंट। असीं का अहिड़ी ॻाल्हि कयूं, असांजो को अहिड़ो ख़्यालु हुजे, अंदाज़ो हुजे जेको बयान करे सघिजे। हिकिड़ी शइ आहे त असांजो हाइपोथेसिस टेस्टेबल हुजे, यानी उनखे असीं चकास करे सघूं, चकास जोॻो हुजे। छो टेस्टेबल हुजे? छाकाणि त इहो हाइपोथेसिस अॻिते हली या त सही साबित थींदो या त ग़लति साबित थींदो। जेॾी महिल इनखे एक्सपेरिमेंट मां गुज़ारबो त ही असांजो मफ़रूज़ो या त ग़लति हूंदो, फॉल्स, या सही हूंदो, ट्रू। हिन मरहले खां पोइ असां वटि एक्सपेरिमेंट ईंदो आहे। हाइपोथेसिस में असीं को मिसाल खणूं त मलेरिया जे केस में असां ऑब्जर्वेशन इहा ठाहीसीं त प्लाज़्मोडियम मौजूदु आहे मलेरिया जे मरीज़ जे रत में। हाणे हिन जो हाइपोथेसिस ते इहो थो ठहे, इंटेलिजेंट गेज the plasmodium is the cause of malaria। हाइपोथेसिस मलेरिया जे केस में असां वटि इहो थो ठहे त प्लाज़्मोडियम ई मलेरिया जो सबबु आहे। लेकिन इहा शइ जॾहिं एक्सपेरिमेंट ऐं ॿियनि मरहलनि मां गुज़री सही या ग़लति साबित थींदी, पोइ इन हाइपोथेसिस खे वर्ल्ड वाइड दुनिया लेवल ते तस्लीम कयो वेंदो। हिन खां बाद में असीं अचूं था एक्सपेरिमेंट ते, जंहिंखे पाण तजुर्बो चऊं। एक्सपेरिमेंट तजुर्बे ताईं पहुचण खां पहिरीं असांखे दलीलनि मां गुज़रणो पवंदो आहे, छाकाणि त हाइपोथेसिस जी एक्सप्लेनेशन में या उन्हनि जी एक्सप्लेनिंग में रीज़निंग अचे थी पई। यानी दलील। बायोलॉजिस्ट या हयातियात जा माहिर इन मफ़रूज़े खे मुख़्तलिफ़ दलीलनि मंझां गुज़ारनि था त पंहिंजी ॻाल्हि खे हू पुख़्तो या पको करे सघनि। रीज़निंग दलील ॿिनि क़िस्मनि जा थियनि था, हिकिड़ो इंडक्टिव रीज़निंग, ॿी डिडक्टिव रीज़निंग। ही इस्तक़रारी दलील, जॾहिं त ही इस्तख़राजी। इंडक्टिव रीज़निंग ऐं डिडक्टिव रीज़निंग खे पाण कीअं बयानु कंदासीं? इंडक्टिव रीज़निंग सदाईं इट मूव फ्रॉम स्पेसिफिक टू जनरल, यानी कि ख़ास नतीजे मां आम ते ईंदासीं। जॾहिं त डिडक्टिव फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक, आम नतीजे मां ख़ास नतीजे ते ईंदासीं। मिसाल इंडक्टिव रीज़निंग जो वठूं, शार्क हिकु मच्छी आहे। शार्क इज अ फिश, all fishes
have scales, therefore shark also have scales. हिन में ॾिसो पाण स्पेसिफिक के ख़ासि शार्क हिकिड़ी मच्छी खईंसीं, का ख़ासि मच्छी खणी पोइ सभिनि मच्छियुनि ॾे वियासीं। ईअं ई अगरि असां चऊं त अगरि निम जे वण में क्लोरोफिल थिए थो त पोइ सभिनी ॿूटनि में क्लोरोफिल हूंदो, छाकाणि त के ख़ासि शइ के ख़ासि नतीजे खां आम नतीजे ॾे वेंदासीं। त हिते इहो ई आहे, शार्क हिकिड़ी मच्छी आहे, अगरि सभिनी मच्छियुनि वटि छिलर आहिनि त पोइ शार्क वटि बि छिलर हूंदा। डिडक्टिव रीज़निंग में वरी इस्तखराजी दलील में पाण फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक ईंदा आहियूं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त हुन में इफ ऐं देन जो इस्तेमालु थींदो आहे। जेॾी महिल का पाण स्टेटमेंट ठाहींदा आहियूं, इफ एंड देन, टू वर्ड्स आर यूज्ड, इफ ऐं देन, यानी अगरि या जेकॾहिं त पोइ, ही ॿ लफ़्ज़ इस्तेमालु थींदा। मिसाल जे तौर ते जेकॾहिं सभिनी वणनि में क्लोरोफिल मौजूदु आहे त पोइ निम जे वण में बि क्लोरोफिल मौजूदु हूंदो। प्लाज़्मोडियम जो केस हिते ईअं थो ठहे। डिडक्टिव रीज़निंग में अगरि असां पंहिंजे हिन हाइपोथेसिस ऑब्जर्वेशन खां खणी था अचूं प्लाज़्मोडियम वारो मलेरिया जो केस, त हिते उन लाइ इहा ॻाल्हि ठहंदी, इफ पाण डिडक्टिव रीज़निंग अप्लाई था कयूं मलेरिया केस में, इफ प्लाज़्मोडियम is cause of malaria, then it should be present in all malaria patients. जेकॾहिं प्लाज़्मोडियम मलेरिया जो सबब आहे त पोइ सभिनी मलेरिया जे मरीज़नि जे रत में प्लाज़्मोडियम हुजणु घुरिजे। तो डिडक्टिव रीज़निंग में असां अगरि जेकॾहिं इफ देन ते मुश्तमिल जुमला ठाहींदा आहियूं, जॾहिं त इंडक्टिव में असां सिर्फ़ कंहिं ख़ासि मख़सूस शइ खां आम ॾे वेंदासीं ऐं हुन ॾे असां आम शयुनि खां कंहिं ख़ासि जे नतीजे ते पहुचंदासीं। इन खां बाद में असां वटि एक्सपेरिमेंट अचे थो। त ॿारो ही अॼोको लेक्चर पूरो थियो, जंहिंमें असीं ऑब्जर्वेशन, मुशाहिदो, हाइपोथेसिस, मफ़रूज़ो ऐं उन्हनि खे दलीलनि सां गॾु पढ़ियोसीं। इंडक्टिव, डिडक्टिव, इस्तक़रारी, इस्तखराजी, ऐं गॾोगॾु असीं मिसाल पिणु मलेरिया जो खणंदा आया आहियूं। ईंदड़ लेक्चर में इंशाअल्लाह असीं एक्सपेरिमेंट, तजुर्बे ते हूंदासीं।